हिता का खरड़ा वियो हलियो तब माण्हू उन जे चेहरे के दिसन था यो चेहरे में नूर जाहिर थियो माण्हू उन जे अखियन में दिसन था दिल का निकरी करे रूह अखियन में जाहिर थियो माण्हू उन के दिसन था त कनन सा छातो बुधे रूह दिल का निकरी कनन जो आवाज बनजी वियो पूरे जिस्म में पाकीज़ो रूह फैलजे वियो तदे तू ऐं मां इज्जत पिया कयूं जॾहिं हुन जी वफ़ात थी आहे आसमान जे फरिश्तन के गम थियो जमीन ते रहंदड़ इंसानन के गम थियो जमीन ते रहंदड़ जीतन जणन के गम थियो जब जमीन ते रहंदड़ जानवरन के गम थियो जमीन ता रहंदड़ जेके वण होया से भी कुमार जी विया पुछो वियो तव्हां गमगीन छाजे करे आयो जी अल्लाह वारे जो रूह निकरी वियो उन जे रूह जे करे असां तारो ताज़ा होयासीं ए इंसान तू गमगीन छो आहे जी अल्लाह वारो जेसिताईं असां जे इलाके में रहे पियो उन जे रूह जा असरात होया वो रूह जा असरात असां ते गालिब होया असां खुश होयासीं अजो अल्लाह जो वली दुनिया छड़े वियो हलियो उन जे रूह जी बरकत हुई उन जे रूह जी रूहानियत हुई उहा रूह जी रूहानियत का पूरो इलाको महरूम बन यो रूह असां जे बदन में रहे थो हर रूह जी तकाज़ो आहे हर रूह तकाज़ो करे थो मूंखां रूह मुंहिंजो तकाज़ो करे थो दोस्त तोखां रूह पंहिंजो तोखां रोज तकाज़ो करे थो सुबुह जो सिज उभरंदो आहे चाहे अम्मा हुजे चाहे अधी चाहे मर्द हुजे चाहे औरत सुबुह जो रूह तकाज़ो कंदो आहे अल्लाह जा बाना काॾे तूं मूंखे वठी हले अल्लाह जी बानी काॾे मूंखे वठी तो हले अल्लाह जी बानी तू छापी घर में करे अल्लाह जी बानी तुझा इरादा चाहे माँ के भी खिताब तो करे सुबह जे उभरण सा न्याणी के भी खिताब तो करे सुबह जे उभरण सा अब्बे के भी खिताब तो करे सुबह जे सिज उभरण सा पुट के भी खिताब तो करे छो त हर एक बदन में रूह मौजूद है रूह गमज़दा है रूह पिशेमान है खुदा जा बंदा अज कादे वठी तो हले मोखे खुदा जा बंदा या जगह जेते तू वने पियो मुझे वनन जे कान है सारो कतार तुझे मुझे बदन में रूह रोए तो खुदा के चवे तो या अल्लाह ये बर्बाद कर जे हिन मोखे बाजारन जी जीनत बनायो अल्लाह इन बदन के ये बर्बाद कर जे हिन मोखे सिनेमा जे मरहून मिन्नत कयो या अल्लाह तू हिन बदन के ये बर्बाद कर जिन सजी रात इन मोबाइल ॾिसी करे गंदगी में पांजी जिंदगी गुजारे मुखे इजायो या अल्लाह इन बदन के ये इजायो अल्लाह अकबर आई जरा पाकीज़ो रूह पाकीज़ो बदन सुबह जो उठे तो रूह टहके तो खुदा जा बंदा मस्जिद में आयो ही मेहरबानी तुझी खुदा जा बंदा तो कुरान तिलावत जिलाए कुरान मजीद के खोलियो तुझा वला एहसान खुदा जा बंदा तू ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र को करे तुझा वला एहसान खुदा जी बंदी सुबह जो उठी करे वुजू ताज़ो करे फजर जी नमाज अदा थी करे तुझा वला मुते एहसान अम्मा तुझा एहसान अदी तुझा एहसान हिन कन सा चंगाई बुधी तुझा मुते एहसान हिन जुबान सा पाक गालायो तुझा मुते एहसान हिन अख सा पाकीज़ शे ॾिठी तुझा मुते एहसान सुबह जो उभरण सा सिज इंसान उभरण सा यो रूह इंसान के दुआ ॾींदा सुभान अल्लाह हिकड़न के बददुआ न तंजे करे अल्लाह जे नबी फरमायो वो मुंह भी कोहा के मानो एड़ान सिज जे उभरण सा हलाकत जे खतरे में पहुंची गया के इंसान एड़ान सिज जे उभरण सा कामयाब थी रा जिन पंहिंजे नफ्स से रूह के अल्लाह जी इताअत में गुजारियो कामयाब थियो जे पंहिंजे नफ्स से रूह के गुनाहन में गुजारियो नाकाम थी सुभान अल्लाह सुबह थींदे तो साईं मोसा रूह घेरो करे तो चवे तो काने तो वने छो सिनेमा जी जीनत बनायो तो मुखे मां पाक होस मोखे पाकीज़ा जगह ते वठी हल तो छो गंदगी जी जगह ते वठी आयो गीबत जी जगह ते जडे मुझे अम्मा अदी गिला जे गीबत जी जगह ते रहे थी उते रूह खिताब तो करे अम्मा चौथी जुबान के जरिए पराई गीबत करे चौथी कन्नन के जरिए पराई गिलाई गीबत के बुधी चौथी दिमाग के जरिए फसाद बर्पा करे दिमाग में रूह आया जुबान ते मां रूह आया तुझन कनन में मां रूह आया मां पाक आया मोखा पाकीज़गी जा कम वठ मोखा गंदा कम न वठ अल्लाह रोज सुबह जो आई शाम जो इंसान जो रूह इंसान के खिताब तो करे वो कामयाब हो इंसान जिन पंहिंजे रूह के बेहतरीन बदन के अंदर रखी करे
पेशानी अल्लाह जे अॻियां झुकायो सुभान अल्लाह अल्लाह जे अॻियां पंहिंजी पेशानी खे झुकायो जॾहिं बाने जी पेशानी अल्लाह जे अॻियां झुकंदी आहे तॾहिं रूह दुआ ॾींदो आहे पाकीज़ बदन खे या अल्लाह तूं माफ़ कर जॾहिं अम्मा जी पेशानी अल्लाह जे अॻियां झुकंदी आहे उन मां निकिरंदड़ रूह जा असरात खुदा खां दुआ घुरंदा आहिनि अल्लाह इन औरत खे कामयाब कर अल्लाह इन न्याणी खे कामयाब कर अल्लाह साईं जिन तिलावत की उनखे कामयाब कर जो मूं रूह खे न ख़ुशि कयो सुभान अल्लाह रूह तुंहिंजे मुंहिंजे बदन में ये पाकीज़ ऐं गंदगी वारो असां बनायोसीं इन रूह जो ताल्लुक सभ खां अवल क़ुर सां सुभान अल्लाह जॾहिं क़ुर खोलींदे तॾहिं रूह तुंहिंजो ॿार खुली पवंदो इन रूह जो ताल्लुक इन क़ुर सां सुभान अल्लाह छो त ख़लक़ल इंसान खे अल्लाह पैदा कयो अल्लमल क़ुर सिखायो सुभान अल्लाह बेशक पैदा करे क़ुर सिखायो पैदा करे बनियूं न पैदा करे ज़राअत न पैदा करे तिजारत न पैदा करे दुकानदारी न दुकानदारी सां ताल्लुक न बनियुनि सां तुंहिंजो ताल्लुक कंहिं बि शइ सां तुंहिंजो ताल्लुक कोन्हे क़ुर तो चवे त ख़लक़ल इंसान अल्लमल क़ुर सुभान अल्लाह क़ुर खोलींदे तुंहिंजो रूह ख़ुशि थी वेंदो क़ुर खां जेतिरो परे रहंदे ओतिरो रूह तुंहिंजो तोसां तंग रहंदो हज़रत इब्न हुज़ैर रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे नबी के हवाले पियो ॾे जी अल्लाह जा नबी रात मां सुतो पियो हुउसि अचानक मां ॾिसां त मुंहिंजे घोड़े ॿिद ॾियण शुरू कया टप पियो ॾे घोड़ो मुंहिंजो पुटु याया सुतो पियो हो ॾिठमि त घोड़ो एॾा वॾा टप पियो ॾे जो याया खे ज़ख़्मी न करे विझे वरी उनखे पासीरो करे सुम्हारियो अञा बि ॾिसां त घोड़ो ॿिद पियो ॾे केॾी महिल मां आसमान में निहारियां त आसमान में हिकिड़ी नूरानी लाइट आहे सुभान अल्लाह बारिश जी हिकिड़ी छटरी आहे जंहिंजे हेठियां बतियूं लॻल आहिनि वो आसमान खां हेठि लहे पई उन जी रोशनी घोड़े ते पवे पई घोड़ो उन खां टहे पियो सुभान अल्लाह मां क़ुरान मजीद पढ़ां पियो जीअं क़ुरान मजीद पढ़ां पियो तीअं वो रोशनी मुंहिंजे तरफ़ अचे पई क़ुरान खे बंदि पियो कयां वरी वो रोशनी उन जॻह ते बीहे पई नेठि क़ुरान मजीद खे बंदि करे घोड़े खे संभाले ॿधमि पुट खे बि पासीरो करे सुम्हारियमि वरी क़ुरान मजीद जी तिलावत शुरू कई वरी ॾिसां थो त उहा साॻूणी छटी जिथे बीठी वरी हेठि पई अचे मुंहिंजे घर जे मथां ईअं बीठी जीअं बारिशनि में तव्हां ऐं असांजे घरनि जे मथां ककर बीहंदा आहिनि सुभान अल्लाह ईअं मथां मुंहिंजे घर जे एॾी रोशनी थी वई अल्लाह जे नबी मां परेशान थी वियसि क़ुरान मजीद खे बंदि करे मां सुम्ही रहियसि तव्हांजे तरफ़ आयो आहियां ही छा मसलो आहे अल्लाह जे नबी मुरके करे चवनि था इक़रा इब्न हुज़ैर इक़रा इब्न हुज़ैर इक़रा इब्न हुज़ैर ए इब्न हुज़ैर पढ़ंदो वञी हा पढ़ंदो वञी हा पढ़ंदो वञी हा को बि अज़ाब जी सूरत कोन हुई ये खुदा जा मलाइक हुया तुंहिंजे क़ुरान खे ॿुधण जे लाइ ज़मीन ते लही आया सुभान अल्लाह ये अल्लाह जा मलाइक तुंहिंजो क़ुरान ॿुधण जे लाइ घोड़ो टहे पियो खुदा जे मलाइकनि जे उन दवियुनि नहल उन आवाज़ जे करे रोए पियो उन आवाज़ जे करे डोड़े पियो तुंहिंजो घोड़ो जो जॾहिं वही नाज़िल थींदी तॾहिं मखियुनि जे घुड़ाड़ जो आवाज़ थींदो हो फरिश्ता ईअं पिया नाज़िल थियनि उन आवाज़ खे ॿुधी करे तुंहिंजो घोड़ो टप पियो ॾे जेकॾहिं पढ़ंदो वञे हा तोखे को बि नुक़सान कोन थिए हा सुबुह जो माण्हू उथंदा मदीने जे गलियुनि में फरिश्ता ई फरिश्ता नज़र अचनि सुभान अल्लाह उहो क़ुरान अथव बेशक ख़लक़ल इंसान अल्लमल क़ुरान ही अख आहे जंहिंमें अल्लाह से रोशनी रखी आहे इहा रोशनी तुंहिंजी मुंहिंजी तॾहिं कमु कंदी जॾहिं मादी रोशनी हूंदी जॾहिं ॿाहिरीं रोशनी हूंदी सिज जी रोशनी हिन अख खे मोहताज बनायो चंड जी रोशनी हिन अख जी रोशनी खे मोहताज बनायो
अख तरह कम कंदी जॾहिं सिज जी रोशनी हूंदी। अखि तुंहिंजी मुंहिंजी तरह कम कंदी जॾहिं बल्ब जी रोशनी हूंदी। बल्ब जी रोशनी जेकर तेज आहे त तुंहिंजी मुंहिंजी अख बि तेज बणिजी वेंदी। बल्ब जी रोशनी जेकर धीमी आहे तुंहिंजी मुंहिंजी अख जी रोशनी बि धीमी पइजी वेंदी। सिज तेज आहे, अख सुबुह जी तेज कम कंदी आहे। चंड जी धीमी रोशनी आहे, अख धीमी कम कंदी आहे। जहिड़ी तेज रोशनी हूंदी ओड़ी अख कम कंदी। यानी हिन अख जी रोशनी मादी रोशनी जी मोहताज आहे। ॿाहिरी रोशनी जेकर हूंदी त ही अख कम कंदी, ॿाहिरी रोशनी न हूंदी त ही अख कम कान कंदी। अहिड़ी तरीक़े सां अल्लाह से इंसान खे दिमाग़ ॾिनो, हिन दिमाग़ में अकल न कयो। हाल आहे तव्हांजे बचनि दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली इंसान जे दिमाग़ में अहिड़ी तरीक़े सां अल्लाह से अकल ॾिनो। अकल इंसान जे दिमाग़ जी रोशनी आहे। जीअं अख जी रोशनी आहे, अख खे रोशनी तॾहिं थींदी जॾहिं मादी रोशनी तूं ॾींदे। जेकर हींअर तव्हां बल्ब बंदि कयो, ॿाहिरि निकिरो, ॿाहिरि निकिरण सां तुंहिंजे पेर जी चपल तोखे कान लभंदी, मुंहिंजे पेर जी चपल मूंखे कान लभंदी। चयो वेंदो त बाबा बत्ती ॿारियो, तव्हां त चपल ॻोल्हियो। अख बि पई आहे लेकिन कम कोन थी करे, छो त अख खे रोशनी जी ज़रूरत आहे। रोशनी खां सवाइ अख कम कोन थी करे। जॾहिं मादी रोशनी मिली तॾहिं हिन अख कम कयो। ही दिमाग़ आहे, हिन दिमाग़ में अल्लाह से हिकिड़ी रोशनी लगी रखी आहे। उन रोशनी जो नालो अकल आहे। अकल तुंहिंजी तरह कम कंदी। अख तुंहिंजी तरह कम थी करे जॾहिं मादी रोशनी हूंदी। अकल तुंहिंजी तरह कम कंदी जॾहिं क़ुरान जी रोशनी हूंदी। क़ुरान जी रोशनी खां सवाइ अकल गुमराह करो। अल्लाहु अकबर। अकल गुमराह करो। जिन माण्हुनि दुनिया में चयो असांजे दिमाग़ में अकल आहे, न असांखे नबियनि जी ज़रूरत आहे, न असांखे क़ुरान जी ज़रूरत आहे, उहे माण्हू गुमराह थी विया। छो त अकल कार आमद कान आहे। अकल सही फ़ैसिलो कोन ॿुधाईंदी। अकल फ़ैसिलो तॾहिं ॿुधाईंदी जॾहिं क़ुरान जी रोशनी हूंदी। अख तुंहिंजी कम कान कंदी। अख तॾहिं तुंहिंजी कम कंदी जॾहिं मादी कार जी रोशनी हूंदी, तॾहिं अख कम कंदी, न त अख कम कान कंदी। भला हाणे तजुर्बो कयो। हालांकि अख में रोशनी भी आहे, उनजे बावजूद अख कम कान थी करे। त हिन दिमाग़ में अकल आहे। अकल खे रोशनी खपे। अकल जी रोशनी जो नालो क़ुरान आहे। सुभान अल्लाह। ऐं अकल तुंहिंजी तरह कम कंदी जॾहिं क़ुरान जी रोशनी हूंदी। हिकिड़े माण्हू जो वुज़ू भॼी पियो आहे, तव्हांजी शरीयत ते क़ुरान छा थो चवे? वुज़ू कयो। वुज़ू छाखे चइबो आहे? पहिरियों हथ धोइबा, 3 दफ़ा कमरो आहे त हुन में हथ धो। तव्हां 3 दफ़ा तव्हां गुरड़ी कयो, 3 दफ़ा तव्हां नक खे पाणी ॾियो, 3 दफ़ा तव्हां पंहिंजो चेहरो धो, पेशानी खां खाली ताईं, कननि जे पापड़नि खां बि धो, पोइ सॼी बांह धो 3 दफ़ा, पोइ वरी खॿी बांह धो, पोइ मथे जी मसा कयो, पोइ सॼो पेर धो, पोइ खॿो पेर धो। इहो छा आहे? शरीयत। अकल खां पुछूं, अकल चए थी त बाबा जेतिरो हवा निकिती आहे उनखे त धोतो ई कोन थियो। हाणे अकल जा पुजारी न उन्हनि खे क़ुरान जी चवनि था असांखे ज़रूरत आहे, न असांखे के नबी जी ज़रूरत आहे, न तालीमात नबी जी ज़रूरत आहे। उन्हनि खां पुछो, उन्हनि चयो त बाबा जातों हवा तुंहिंजी निकिती आहे उन जॻह खे त धो न वञ, उहो ई पई आहे। अञा हथनि तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो, ऐं वात तुंहिंजे कहिड़ो ॾोह कयो, नक खे पाणी तो छो ॾिनो, चेहरो तो छो धोतो, ॿाहूं ऐं पेर तो छो धोता, कननि जी मसा तो छो कई। अकल चए थी त जातों हवा निकिती आहे उहा जॻह धो, लेकिन शरीयत छा थी चएसि? वुज़ू कर। हाणे जेकर तूं हलंदे अकल ते त वुज़ू जो इनकार कंदे, तूं हलंदे जेकर अकल ते
कुरान जो इनकार कंदे तू जेकर हलंदे अकल ते तालीमात नबी जो इनकार कंदे तू जेकर हलंदे अकल ते फुकाह किराम फुकाह एजाम जी मेहनत जो तू इनकार कंदे हान तू पंहिंजे माज़ अकल ते हलेंदो फूस निकती आहे त दुबुर धोई करे नमाज पढ़ वनी मियां वुजू जी काई जरूरत काने यो तुझो अकल आहे अकल तुझो गुमराही जे खड में किराई अल्लाहु अकबर शरीयत जी रोशनी चेती त हवा निकती आहे वुजू कर सुभान अल्लाह अकल यो कोन थो चे ऐं अकल जे करे तू रखंदे अॻियो शरीयत न हूंदी त अकल गुमराह कंदी न तो कुरान खे मञंदे वो चवंदे त कुरान जी तालीमात जो कहिड़ो फ़ाइदो न तो नबियन खे मञींदे चवंदे त नबी जी तालीम जो कहिड़ो फ़ाइदो न उलमा खे तू मञींदे ऐं चवंदे त उलमा जी तालीम जो कहिड़ो फ़ाइदो पोइ ख़ुदि तूं कुरान बि तूं आई अल्लाह बि तूं आई रसूल बि तूं आई अकलमंद बि तूं आई दाना बि तूं आई आसमान बि तूं सिज चंड बि तूं पोइ वेठो मुल्क में घुम न तुंहिंजो कुरान न तुंहिंजो नबी न तुंहिंजो रसूल का बि शइ तुंहिंजी हिन सां तालुक कोन हूंदो खोड़ सारा माण्हू घुमनि पिया खोड़ सारा अहिड़ा माण्हू घुमनि पिया कुरान खे मञनि कोन था कुरान ते आए मेरे लिखी तहां के ॾिनो खोड़ सारा माण्हू तहां खे मिलंदा नमाज़ जा इनकारी आहिनि जमालिन जे ॻोठ में तव्हां वेही सजदो कयो पिया इहो सजदो काॾे थो तव्हां जो वञे बैतुल्लाह त अलाही काथे पियो आहे पोइ कहिड़ो फ़ाइदो सजदे जो नमाज जा मुनकिर तव्हां खे मिलंदा असां जेका नमाज पढ़ूं था अल्लाह जो हुकुम जे तरफ असां कयूं था जंहिं तरफ जो असांजे परवरदिगार आलम असांखे हुकुम ॾिनो आहे जो बैतुल्लाह साम्हूं हूंदो त बि असां सजदो कंदासीं बैतुल्लाह असां खां परे आहे त बि ख़ुदा असांखे हुकुम ॾिनो हिन तरफ़ तव्हां सजदो कयो बैतुल्लाह जे तरफ़ असां सजदो कंदासीं अकल असांजी मञे या न मञे सुभान अल्लाह शरीयत असांजी चवे थी तव्हां सजदो कयो बैतुल्लाह में हिकिड़ो पत्थर रखियल आहे गैर मुस्लिम जे अगरि पत्थर खे मूर्ति खे सजदो था कनि त तव्हां मुसलमान चओ था त छो था सजदो कनि तव्हांजो हजर असवद खे चुमींदा हो उहो पत्थर कोन्हे वो गैर मुस्लिम ग़लत है तव्हां मुसलमान सही आहियो इहो अक़ल आहे अकल जे पूजारनि इहे फैसला कया हजर असवद किथों आयो ये जन्नत जो पत्थर आहे अल्लाह साईं आदम सां गॾु नाज़िल फरमायो अॼु ॾींहुं त उहो बैतुल्लाह में पियो आहे अल्लाह जे नबी इन हजर असवद खे चुमी ॾिनी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़ो तवाफ़ कंदे फरमाए थो ए हजर असवद तो हिकिड़ो पत्थर आहे अल्लाह जे नबी चुमे न हा त मां तोखे कोन चुमां मां इन जे करे तो चुमां तो ख़ुदा जो हुकुम आहे अल्लाह जे नबी तोखे चुमियो आहे जाते अल्लाह जो हुकुम हूंदो उते असांजा अकल ख़त्म आहिनि उते अल्लाह जो हुकुम खे तरजीह ॾींदासीं अकल पुठियां आहे रोशनी इल्म जी अॻियां आहे कुरान अॻियां पुठियां अकल खे अॻियां कंदे कुरान जी रोशनी खे पुठियों कंदे अकल तोखे अवल खॾ में किराईंदी पोइ कुरान खे फ़ाइदो जो कोन्हे पंहिंजनि बच्चनि खे कुरान पढ़ायो पंहिंजनि बच्चनि खे कुरान जा उलूम पढ़ायो इंशाअल्लाह पंहिंजनि नियाणियुनि खे कुरान जा उलूम पढ़ायो इंशाअल्लाह हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मदीने में अची ज़कात जो माल गम थियो नबी साईं मूंखे चयो त चौकीदारी कर रात जो मां लठ खणी बीठो आहियां चौकीदारी जे लाइ रात जो आधी हिस्सो गुज़रियो हिकिड़ो शख्स ॾिसां त आयो आहे उन माल ढेर मां मुसलमान ग़रीबनि जो जेको यतीमनि जो हुयो सदके ज़कात जो उन मां काशे खणे पियो मां बाह में वरितमि मां जो ख़ुदा जे नबी जे शहर में तू चोरी तो करे अल्लाह जा नबी मौजूद आहिनि तॾहिं मूंखे चवणु लॻो मुंहिंजा आयाल बच्चा नंढा आहिनि मां बुख ते आहियां मां मिसकीन आहियां
इन जे करे मां खणा थो कि तूं मिस्किन ख़ुदा जे नबी खे चवनि तव्हांखे ॾींदो कि चवण बि आहे बि थो सम्झां तंहिंजे करे हिन माल में खयो आहे मूंखे ख़ुदा जे नबी जी ख़िदमत में न वठी हल मूंखे ज़लील न कर। हज़रत अबू हुरैरा फरमाए बच्चन जो सवाल कई मां छॾे ॾिनो। सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ण जे लाइ मां वियुसि हुते। अल्लाह जे नबी फरमाए या अबा हुरैरा मा फ़अल असीरुक रात वारो कैदी दे ख़बर काॾे कई जेसि बच्चन जो वास्तो ॾिनई मिस्कीनी जो वास्तो ॾिनई छॾे ॾिनो पाण पाण ख्याल कजा वरी ईंदई। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो आसमान पंहिंजी जगह छॾे सघनि था ज़मीन पंहिंजी जगह छॾे सघे थी मूंखे हुज़ूर जे कौल ते एतिरो एतबार हो मूं चयो ज़रूरु ईंदो छो त अल्लाह जा नबी चवनि पिया त ईंदो माना इहो सुभाणे राति में ईंदो। वरी मां चौकस थी करे बीठुसि कुछ टाइम टारे वरी हमरा आयो वरी उन बैतुल माल मां काशे खणे पियो बाह में वरतम चईं त बुख घणी लॻल आहे मां मिस्कीन ग़रीब आहियां मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि तंहिंजे करे खणा थो। घणो जो रुनो त हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मूं छॾे ॾिनो। नमाज़ सुबुह जी पढ़ण जे लाइ वियसि अल्लाह जे नबी फरमाए मा फ़अल असीरुक दे ख़बर आता रो कैदी जंहिंसां वरी बच्चन जो वास्तो कई मां छॾे ॾिनो। बच्चा असांखे बि प्यारा आहिनि हिनखे बि प्यारा आहिनि मूं छॾे ॾिनो बच्चा बुख ते आहिनि खायो पाण फरमाए ख़्याल कजे वरी सुभाणे ईंदई। मूंखे इहो उम्मीद यकीन हुयो त अल्लाह जे नबी जी ज़ुबान मां निकिरंदड़ ॻाल्हि कूड़ी नथी थी सघे इहो मूंखे यकीन हो। टी राति त मां चौकस थी करे बीठुसि वरी हिनखे पकड़ियो पकड़े करे गेले में निकितो हर नबी साईं जी ख़िदमत में उन रोज़ ॾटा बूढ़ा बणा चोर हर नबी साईं जी ख़िदमत में जे हथ कढे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायां अहिड़ी भली ॻाल्हि तो कॾहिं ॿुधी बि कान्हे। हज़रत अबू हुरैरा में चओ कि पूरो ढेर जेको पियो आहे मथे ॿार जे हा जे हिन जे ॿाहिरियां आयतल कुर्सी पढ़ी शुकारे घर वञी सुम्ही रहा न को ओजाके जी ज़रूरत न को चोर जी ज़रूरत केर बि हिन हथ कोन वाईंदो छॾे ॾिनो। इल्म जी ॻाल्हि ॿुधाई मां कुर्बान थी वियो ऐं सहाबी खे इल्म जी केर ॻाल्हि ॿुधाईंदो कुर्बान थी वियो छॾे ॾिनमि छो त इल्म जी ॻाल्हि ॿुधाई। सुबुह जो फजर नमाज़ पढ़ण जे लाइ वियुसि अल्लाह जे नबी फरमाए मा फ़अल असीरुक दे ख़बर तुंहिंजे कैदी जी जंहिंसां कैदी आयो पकड़ियमि गेलियमि त अॼु हल तोखे नबी साईं वठी थो वञा कूड़ा भेण रुगो ज़लील कूड़ थोड़ी तॾहिं मूंखे चए त इल्म जी ॻाल्हि तो ॿुधायां मूं छॾे ॾिनो चई छा ॿुधाई चई हिन पूरे ढेर खे आयतल कुर्सी पढ़ी सोने चांदी के शुकारो में सुम्ही रहा कुछ कोन ईंदो। अल्लाह जे नबी मुरकिया चई अबू हुरैरा तोखे ख़बर आहे केरो चई न चई कूड़ो पर ॻाल्हि सची करे वियो शैतान पर ॻाल्हाए सच वियो शैतान कुरान खे आज़माए शैतान खे बि ख़बर हुई त आयतल कुर्सी में हिफ़ाज़त तोखे मूंखे रोज़ जी जिन वरताई छा जा जिन आहिनि औरत के भी जिन्न न्याणी के भी जिन्न मर्दन के भी जिन्न छाजा जिन्न कॾहिं असां अमल कयो आहिनि क़ुरान ते कॾहिं असां घर में क़ुरान खे पढ़ियो आहे जो असां चओ था असांखे जिन वरितो आहे ही न्याणियूं क़ुरान मजीद पढ़ियूं आहिनि अॼु तव्हां माउ पीउ जो फर्ज़ आहे हिनखे रोज़ आयतुल कुर्सी पढ़ायो जिन थी वञे त मां खड़ा वेठो आहियां छाजा जिन आहिनि कुरान जहिड़ी दौलत हुजे मुंहिंजे घर में असां जिन्हनि जे पुठियां हलियासीं जिन त अहिड़ी कमज़ोर मख़लूक आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम साल हुन जे वफ़ात खे थियो आहे लठ हुन जे हथ में आहे शीशे जे महल में बीठो आहे जिन सॼो ॾींहुं कमु पिया करनि गधा वांगुरु हलनि पिया तामीरात ठाहिनि पिया वरी डाहिनि पिया सॼो साल जिन्हनि खे ख़बर कान पई सुलेमान जहिड़ो आहे या मरी वियो आहे तुंहिंजी मुंहिंजी सॼी जिन्हनि खे ख़बर आहे कुछ भी खबर कोने जिन्हनि खे जिन तो कायमो खां ॾाढो कोने। अल्लाह जे नबी फरमायो अम्मा आयशा खुद थी फरमाए पाक नबी बिनी जहानन जा सरदार हर नमाज का बाद में नमाज पूरी करे कुल औज़ु बिरब्बिल फलक कुल औज़ु बिरब्बिन नास बिनी सूरतन के 11 आयतन के पढ़ी अल्लाह जा नबी हाथ ते शुकारींदा हुया
पंहिंजे बदन ते मलींदा हुया कि आशा मुंहिंजे उम्मत खे न्याप वञी ॾे हर नमाज खां पोइ जेको फलक नास पढ़ंदो उन ते जिन जादू असर कोन कंदा पढ़ो त जेको खाली जिन न को क़ुरान सां वास्तो न को दीन सां वास्तो औलाद पढ़ियो त घिटिन में रोले पियो चयो कोन था मञनि चयो छो न मञंदा तुंहिंजो बच्चन के कुरान पढ़ायो छाजा जिन घरन में जिन असांजो नफ्स आहे भाई जिन असांजी दिल आहे जंहिंमें भूत गैर इबादत जे करे इबादत न करण जे करे वेही रहिया आहिनि हाणे वो ॿाहिरि निकिरनि कोन था भूत न को जिन तुंहिंजे बदन में कुझु बि कोन्हे वो पीना पढ़ायो वो पानी पढ़ायो वो पानी सां जिन वियो निकिरी तो कुरान मजीद पढ़ अल्लाह जे नबी वटि हिकिड़ो साहबी आयो जे अल्लाह जे नबी रात जो सुम्हां थो त छांव हिकिड़ी वॾी थिए थी अलाए कहिड़ी शइ आहे मूंखे काई ख़बर कान्हे मूंखे ख़ौफ़ थिए थो अल्लाह जे नबी फरमायो आयतल कुर्सी पढ़ी करे घर के कड़ोरी सुम्ही रहा को बि देव जिन परी तुंहिंजे घर में दाख़िल कोन थींदो सुभान अल्लाह वो साहबी फरमायो मूं रात जो आयतल कुर्सी पढ़ी ॾिठमि त अॻिते वञी करे फटाके वांगुरु बाहि में सड़ियो ऐं चयईं त तोखे बालाई तबाह करे जे आयतल कुर्सी जे ज़रिए तो मुखे तबाह कयो आहे जो आयतल कुर्सी में एडी ताकत खुदा से रखी है सुभान अल्लाह ऐं अल्लाह जे नबी फरमायो साहबा खे तां के जन्नत जा खजाना बुधाया तां के आखिरत जा खजाना बुधाया साहबा फरमाओ पाण फरमाए आयतल कुर्सी पढ़ो दुनिया ऐं आखिरत जो खजानो आयतल कुर्सी में सुभान अल्लाह सुभान अल्लाह न को पाण पढ़ियासीं न को औलाद के तलकीन कईसीं औलाद पढ़ी करे छॾो ॾिनोसीं न को हुन खे तरकीब ॾिनीसीं त भाई तव्हां क़ुरान पढ़णो आहे घर ऐं अल्लाह जे नबी फरमायो बकरा जी तिलावत कयो अलिफ लाम मीम का वठी करे सूरह बकरा 2.5 पारा पूरी कयो जंहिं घर में मां मोहम्मद जमान तो ॾियां उन घर में को बि जिन को सुभान अल्लाह जॾहिं रूह जो इंसान जे कुरान सां ताल्लुक न हूंदो इंसान जे रूह जो तॾहिं उन रूह में भूत जिन वेहंदा अचड़ो कुरान खे कुरान कोन आयो हिकिड़ो खाली घर असां ठाराईंदा आहियूं बाबा इन में रिहाइश कयो न त घर में जिन ईंदा चवंदा कोन हा सही चवंदा कोई दिल खाली तुंहिंजे कुरान खां पई इन में जिन कोन ईंदा ये खुदा जो बैतुल्लाह आहे ही तव्हां मुंहिंजे सीने में जेका दिल पई आहे बैतुल्लाह आहे भाई लाखों रुपया खर्च करे बैतुल्लाह दे वजो था ही दिल जो खुदा जो बैतुल्लाह पियो इन जी कॾहिं हिफ़ाज़त कईसीं कॾहिं बि जी हिफ़ाज़त कोन कईसीं न को निमाज़ पढ़ीसीं न को करे सजदो कयोसीं न घर वारनि खे तलकीन कईसीं त तव्हां निमाज़ पढ़ो न औलाद जी करे तरबियत कईसीं तरबियत इहा आहे हाणे फादर जे लाइ मोबाइल आया आहिनि छोकिरो मुंहिंजो मुकमल हिनखे ॼाणे थो अल्हम्दुलिल्लाह बाज़ार में वेंदो त बि पिण तारीफ़ कंदो घर में वेंदो त बि पिण तारीफ़ कंदो छोरो मुंहिंजो मुकमल कारीगर जो हिनखे क़ुरान पढ़ाइनि त क़ुरान कोन थो अचे क़ुरान हिन जिस्म जी ग़िज़ा हुई क़ुरान हिन रूह जी ग़िज़ा हुई तो इन गंदगी जो रूह इनके ग़िज़ा इनके ॾेई छॾी आहे हाणे गंदगी जे ग़िज़ा में बच्चो पलिजे पियो सुभाणे तोसां कूड़ बि ॻाल्हाईंदो ये सुभाणे तोसां ठगियूं बि कंदो छो त हिन में ठगी रुगो कूड़ आहे रोड ते माण्हू यार ऊंधा बि बीठो हुजे उतां माण्हू ॻाल्हाए पियो त मां वेठो आहियां खरड़ा में इहो सच आहे या कूड़ आहे कूड़ आहे रुगो हिन में बच्चनि खे तव्हां कूड़ सेखारींदो तोसां बि कूड़ कंदा घर जे अंदर वेठो आहे बच्चा भी वेठा आहिनि सॼी रात मोबाइल पई आहे पुठियां नंढड़ा बच्चा बीठा आहिनि उहे भी मोबाइल ॾिसनि पिया तूं तरबियत बच्चनि जी ग़लत न करे मुंहिंजा दोस्त तूं पंहिंजे घर में लाल जा खारा रखिया हिन खे उस्ताद वीचारा केतिरा पढ़ाईंदा केतिरो उस्ताद पढ़ाईंदो टिपारी खां मगरिब ताईं वीचारो कलाक हिकिड़ो मथो हणंदो हिनखे क़ुरान पढ़ाए अखलाक सेखारे 23 कलाक जी ज़िंदगी वो मां वटि रहे पियो 23 कलाक जी ज़िंदगी पीउ वटि रहे पियो 23 कलाक जी ज़िंदगी सॼे ॾींहं में मां ऐं पीउ तो ॼाण सेखारे हिन उस्ताद जो कलाक में करे छा वीचारो तुंहिंजे बच्चे के कलमो पढ़ाए तुंहिंजे बच्चे के कुरान पढ़ाए तुंहिंजे बच्चे के अखलाक सेखारे करे त करे छा आख़िर गुलाम वीचारो बेशक ऐं वीचारो रोज़ी में ॿधो पियो आहे घर अटो कोन्हे उनजी परेशानी हिनखे तुंहिंजनि बच्चनि खे मुफ़्त कुरान पढ़ाए पियो 100 रुपया महीने में ॾींदे त उहो बि टुर्की ॾींदे त मुला वठ हिन जा बच्चा कोन्हनि या अटो कोन था खाइनि छा सुभाणे नास पेट तो भरिजे था हिननि जो तुंहिंजा बच्चा कुरान पढ़ाइनि था तूं हिननि जी ख़िदमत कर ही हिकिड़ो अमल कंदा तूं ॿियो अमल कर
हाणे सुबुह जो स्कूल जो टाइम साॻी बच्चा वेठा नी हींअर ॾिसो मेरा आहिनि सुबुह जो मानसनि खे वेन जारे सुरमा पाराए पोइ पिणसनि खे छॾे ईंदो स्कूल मोटरसाइकिल ते चाढ़े कार जे करे कार ते चाढ़े छॾे ईंदो ऐं मदरसे ॾे मसीद ईंदा 2-4 चमाटो मानस भणंदी पिणस हाणे छोरा हाले साईं सावल पढ़ हल तॾहिं ही बच्चो बि सोचींदो जे स्कूल में तो मूंखे तैयार करे पिया वञनि मूंखे सुरमा बि अम्मा पाराए पई मूंखे पाउडर बि अम्मा हणे पई अबो मोटरसाइकिल ते चाढ़ियईं मूंखे एहतराम सां बूट बि पाराए ऐं अबे मूंखे जोरा बि पाराए पियो एहतराम सां मूंखे स्कूल छॾे आयो आहे उते स्कूल में मास्टर खे पारत कई बाबा 4 कलाक तो वटि हूंदो ही ॾिस पारत अथव अबो उते पारत पियो करे ही शाम जो टाइम ते अम्मा 4 लपाट हणी मूंखे कढियो आहे मालूम थियो त हिन किताब जी हैसियत अम्मा वटि बि कोन्हे हिन किताब जी हैसियत अबे वटि कोन्हे पोइ छोकिरे वटि कान हूंदी तो पंहिंजे हथ सां तालीम तबाह कई तो पंहिंजे हथ सां अखलाक तबाह कयो तो पंहिंजे हथ सां बच्चनि जी ज़िंदगी तबाह कई तो होॾे तालीम खे तरजीह ॾिनी होॾे स्कूल खे तो तरजीह ॾिनी हुन हुनर खे तो तरजीह ॾिनी इल्म खे तो छॾियो हुनर आहिनि को दुकान खोले को दुकान लोह जो खोले को दुकान जे करे इंजीनियरिंग जो खोले को दुकान जे करे डॉक्टरी जो खोले ये सब दुकान आहिनि इल्म ख़ुदा जो ई आहे अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान क़ुरान ख़लक़ इंसान जो पूरो वॾो तालुक़ आहे हाणे लपड़ होने करे अम्मा मोकिलेसि हाणे हिते वेठो आहे छोरो बूथ किलो करे उस्ताद 5-8 ॾींहं लपड़ हुयूं हो तो पिणस भेण हरामी वेही कोन मसीद रुगो मोचड़ा आहिनि क़ुरान जे करे खाधा आहिनि त बाग़ ई थींदो नी ही चवंदो हिते त रुगो मोचड़ा आहिनि स्कूल में वॾी मोहबत आहे 50 रुपया पोइ सुबुह जो ख़र्ची बि ॾेई आयो आहे पाउडर बि मुफ़्त में लॻे थो सुरगो बि मुफ़्त में लॻे थो मां सफ़ा तयारु पप्पू थींदो वञा ऐं हिते रुगो मोचड़ा आहिनि उस्ताद जुदा मोचड़ा हणनि ॿार मुंतज़िम जेकर मोहतम बीठो उहो जुदा चबाड़ो हाणे अड़े हल छोरा छोरे खां सवाइ ॻाल्हाइनि कोन था मस्तु जुदा आहे खचर खाणो आहे चाहे त पोइ इहो बच्चो छा थींदो वॾो थी बाग़ी थींदो हाणे त चयो तव्हांजा अखलाक ख़राब आहिनि त असांजा छोरा ख़राब कया 23 कलाक तो छा सेखारियो हुनखे तो कॾहिं का तक़वा जी ॻाल्हि हुनखे सेखारी कॾहिं ख़ुदा जी मार्फत जी ॻाल्हि तूं हुनखे सेखारी कॾहिं अल्लाह जो हुजणु न हुजणु हुनखे तो सेखारियो कॾहिं रसूल तुंहिंजो केरु आहे रसूल तुंहिंजी जी तोसां निस्बत कहिड़ी आहे ही किताब छा आहे कॾहिं तव्हां हेतिरा वेठा आहियो कॾहिं बच्चनि खे चयो अथसि बच्चनि जी तरबियत असां पाण खे बख्तियार काकी रहमतुल्लाह अल्लाह जो वली थी गुज़रे उन जे हालात की मां पढ़ियो 8 सालनि जी ॼमार जो आहे मदरसे उस्ताद मान मोकिले थी पी मदरसे मोकिले थो अपो वियो कमकार धंधे सां मंझंदि जो वापसि वियो मदरसे का घर मां खे चई मूंखे मानी ॾे हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जी वालिद मानी पचाए लिकाए बि रखेसि त बच्चो जी ईंदो त मूंखां मानी घुरंदो मां चंद मूंखां न घुर ताज़ो वुज़ू करे मुसलो विछाए 2 रकातूं सलातुल हाजात पढ़ खुदा खां घुर त तुंहिंजो दीन पढ़ण वियोसि मूंखे मानी खारा ही कबड पिया आहिनि ये सभु थाऊं पिया आहिनि इन्हनि में किथे न किथे तुंहिंजी दुआ क़बूल थींदी मानी हूंदी खाओ मूं वटि काथो तुंहिंजी बच्चो वापसि पियो अचे वुज़ू बि करे पियो मुसलो विछाए पियो हाणे 8 साल 9 सालनि ताईं अम्मा करे महसूस कोन करायो त मां मानी पचाए रखां थी ये बि त मायो हुयूं असांजे तव्हांजे घरनि में जेके मायूं वेठियूं आहिनि उहे कहिड़े कम जूं बच्चो बि कोन थियूं संभाले सघनि न्याणी बि कोन थी संभाले सघनि इहो ख़ुदा साईं सुभाणे असां सभिनी खां पुछंदो माउ खां सुवाल थींदो पीउ खां बि सुवाल थींदो घर जे अंदरूं हालात अखलाक न्याणी जा कहिड़ा हाणे मोबाइल जहिड़ो माउ खे ओड़ो न्याणी खे हेॾो मोबाइल हाणे छा जो अखलाक हो हुन में जेका शइ औरत ॾिसे बि माउ अल्लाह जो गज़ब बस सच्चा समझो जो कुरान जो खोलियो पियो हेड़ी रहमत जो किताब न्याणियुनि खे मोबाइल वठो शहर में साईं ॿारहड़ी वञा बचा अथसि शहरनि में तव्हां वञो हालत अथसि वॾी 3 मोबाइलूं औरत जे हथ में आहिनि मथो उघाड़ो और उघाड़ा सीना उघाड़ा का बि शइ बाक़ी हया जी कान अल्लाह जे नबी का साहबी पूछो क़यामत कॾहिं ईंदी चे इदा उतखुल फयो देवला जॾहिं हुकूमत जे जेका काबिज़ थींदा उहे गनीमत जे माल खे पंहिंजो माल सम्झण लॻंदा तॾहिं क़यामत क़ाइम थींदी पंहिंजो माल सम्झी करे हुक्मरान खाई वेंदा आवाम खे कुझु बि न ॾींदा तॾहिं सम्झिजो त क़यामत क़ाइम थियण वारी आहे
फल अमानत मगनमा क्या वर जगन अमानत रखियल हूंदी अमानत गनीमत समझी करे हलाल जी खाई वेंदा वली मन चंदो जे छा जी अमानत आहे कदे तो मोड़ रखी कागज कूड़ा ठाराए मोड़ तुझे अमानत कोई लाखों रुपया माण्हू जा गनीमत समझी करे अमानत खाई वेंदा या क़यामत अल्लाह जे नबी दा फरमान साहबी के बस ज़कात मगरमा ज़कात वठण जे लाइ माण्हू ईंदा मिस्किन माण्हू जे घर में ज़कात जे लाइ ईंदा तुंहिंजो माल आहिनि जे ज़कात ॾे तुंहिंजे फसुल जे उसरे ज़कात ॾे तॾहिं ज़कात खे चटी सम्झंदा या क़यामत जी निशानी अथव ज़कात चोरी असांजे माल जी बाबा 40 बकरियूं तो वञ हिकिड़ी बकरी शरीयत तुंहिंजो क़ुरान मुक़ररु कई आहे उहा ज़कात तूं ॾे जी ज़कात जाजी अल्लाह जा नबी दा फरमान आख़िरी ज़मानो ईंदो जंहिंमें ज़कात खे माण्हू चटी सम्झंदा अता रजुल इमरातो अल्लाह जे नबी फरमायो क़यामत जी निशानी आहे त मुड़स पंहिंजी ज़ाल ते चए ते हूंदा मुड़स वटि जेको हुकुम हलंदो ज़ाल जो हलंदो ॿियो कंहिंजो बि न ऐं हाणे तव्हां असांजे घर में जेको हुकुम थो हले कंहिंजो अल्लाह जो हुकुम थो हले ज़ालनि जो हुकुम थो हले त ख़ुदा जे नबी अॻे असांखे ॿुधायो अता रजुल इमरातो पछाड़ी ज़मानो ईंदो मर्द ताबेदारी कंदो पंहिंजे ज़ाल जी अक्का उमऊ मां के गारियो ॾींदो अदना सदीको दोस्त जी इज़त कंदो अक्सा अबाउ अब्बे के पुछड़ो कंदो अल्लाह अकबर छा आहे दोस्तों कि अहिड़े ज़माने में असां आया आहियूं जे ज़माने में अल्लाह सां रहम करे असांजो क़ुरान सां ताल्लुक़ कोन्हे दीन सां असांजो ताल्लुक़ कोन्हे उलमा सां असांजो ताल्लुक़ कोन्हे मस्जिद सां असांजो ताल्लुक़ कोन्हे नमाज़ सां असांजो ताल्लुक़ कोन्हे का शइ असांजी कान रही आहे बच्चा असांजा दीन जे कोन्हनि अमड़ियूं असांजो दीन जे कोन्हनि मज़हब असांजा ख़तम थी वियो आहे दारियत लादीनियत अची वई आहे अल्लाह जा न मञण वारा ख़ुदा जा इनकारी क़ुरान जा इनकारी मोहम्मद मुस्तफ़ा जा इनकारी ही कहिड़ी दुनिया में तूं ऐं मां पैदा थिया अल्लाह का दुआ घुरो अल्लाह से इन मस्जिदन के आबाद रखे अल्लाह का दुआ घुरो कुरान असांजे बच्चन में सिन में आबाद हुजे अल्लाह का दुआ घुरो तो उस्ताद कुरान पढ़ाईंदड़ मौजूद हुजन जेतिरो थी सके इन उस्तादन के मजबूत कयो एकड़ो वञी हले तो ॿियो अचे बच्चन पंहिंजन के कुरान पढ़ायो अना कहिड़ो ज़मानो अचे सादल कबीर के फासिकून खुदा जा नबी ने फरमायो पछाड़ी अहिड़ो ज़मानो ईंदो क़ौम जा जेके सरदार हूंदा से फासिक गुनाहगार शराबी हूंदा कौम जा सरदार फासिक गुनाहगार शराबी हूंदा वकान ज़ईमुल क़ौम फाजिर कौम जो जेकर घर जो चंगो मुड़स हूंदो उहो बेकार हूंदो दीन असांजे घर में न का शइ क़ुरान असांजे घर में पंहिंजनि बच्चनि जो पंहिंजो ताल्लुक़ क़ुरान सां गंढियो फ़क़त नमाज़ हिकिड़ी रही आहे उहा नमाज़ बि असांजे घर में कान्हे क़ुरान रहियो आहे जंहिंजो क़ुरान जा पढ़ाईंदड़ बि मौजूद आहिनि गोया के मुफ्त में तव्हां असांखे तालीम पिया ॾियनि उनजो बि असांखे क़दुरु कोन्हे पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो आहे मां त तव्हांखे एतिरे हद ताईं चवंदुसि ए न्याणी जन अॼु क़ुरान मजीद पूरो कयो आहे ईअं न सम्झो त क़ुरान मजीद पूरो थी वियो हाणे वञनि घर इनखे बेइज्जती ज़ेवर पढ़ायो इनखे फ़िक़े जा मसाइल पढ़ायो न्याणियुनि खे फ़िक़े जा किताबनि जा मसाइल पढ़ायो ये तव्हांखे नज़र हिकिड़ी न्याणी अचे थी पूरो कुटुंब आहे ही पूरो ख़ानदान आहे हिकिड़ी न्याणी इन हिकिड़े ख़ानदान खां न्याणी सां 7 ख़ानदान मिलियल आहिनि इन न्याणी जो क़दुरु कयो क़ुरान मजीद ज़ाहिरी पढ़ी आहे फ़िक़े जा मसाइल पढ़ायो भगी टुटी जा मसाइल पढ़ायो औरतनि जे जेके बीमारियूं फितरतनि उन जा मसाइलनि खे पढ़ायो माहवारी जा मसाइल पढ़ायो काई ख़बर कान्हे न मुड़स खे माई न को दीन जेका उनके मालूमात आहे ये मसाइल पढ़ायो मर्द हिते पढ़ो करे पंहिंजे घर वारनि खे सेखारियो क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो आई उमिरि मुक़ररु कान्हे इन उमिरि में जेकर क़ुरान न पढ़ियो आहे क़ुरान तुंहिंजो कचो आहे ही उस्ताद हिकिड़ो जेकर कलाक अचनि था इन्हनि जे अॻियां गोॾा भञी करे अलिफ लाम खां वरी शुरू कर मुंहिंजी शब्द खे चेक कर मुंहिंजी मद ॾिस कीअं आहे मुंहिंजी अदायगी ॾिस कीअं आहे क़ुरान मजीद तव्हां हिकिड़ो कलाक ॾियो तव्हां तालिब इल्म आहियो ऐं इन तालिब इल्म जे ज़माने में जेकर वफ़ात थी वई
क़यामत जे कबर मां उथंदे तू हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो शागिर्द हूंदे तुंहिंजे मथे जे मथां पटको बदल हूंदो जंहिंजा मथा माण्हुनि जा उघाड़ा हूंदा महशर में तुंहिंजे मथे ते पटको बदल हूंदो चयो वेंदो त नबी आहे साले आहे चयो तालिब इल्म आहे क़ुरान जो क़ुरान मजीद पढ़ियो पे मथो मौत वाक़े थी वियो अल्लाह से पटको बदलाए जन्नत में रवानो सुभान अल्लाह अंदर जेकर माण्हू कबर जे अंदर हले वियो कुरान टपरे बाहर ईंदो नौजवान हसीन जमील सूरत में कुरान बाहर निकरंदो मलकुल मौत मलाइकन के चवंदो छाजो तव सवाल करण आया आहियो हिन जो सवाल बि मां आहियां हिन जो जवाब बि मां आहियां मां सवाल जवाब करण कोन ईंदुसि फरिश्ता वापसि वेंदा ख़ुदा की चवंदा या अल्लाह फलाणे जी कबर में वियासीं हुते हिकिड़ो नौजवान बीठो जे असांखे न को मर रब को पुछण ॾिनई न असांखे मां दीन को पुछण ॾिनई न असांखे मन नबीअ को पुछण ॾिनई अल्लाह से फरमा फरिश्तो गवाह रहो ही मुंहिंजो कलाम हुन जे कबर में मूं कलाम जे करे माफ़ कयो सुभान अल्लाह रात ने कुरान से तो ताल्लुक रहो तुंहिंजो रूह इन कुरान सां जेतिरो इन कुरान के पढ़ंदे एतिरो रूह तुंहिंजो ताज़ो थींदो जेतिरो इन कुरान खां परे रहंदे अल्लमल कुरान ख़लक़ल इंसान हिकु चीज चए थो पैदा बि कयई सेखारींदी हाणे जेकर असांखे क़ुरान मजीद न अचे हा असां छा कयूं अल्लमल बयान अहिड़ी ज़ुबान में नुतक़ ॻाल्हाइण जी सलाह ॾींदो 50 माण्हू वेठा आहिनि 50 माण्हू ॻाल्हाइनि लाउड ते 50 जो आवाज़ मुख़्तलिफ़ ज़ुबान हिकु जहिड़ी उम्मती जो आवाज़ मुख़्तलिफ़ नबी जो आवाज़ मुख़्तलिफ़ नेकोकार जो आवाज़ ॿियो बदकार जो आवाज़ ॿियो हर एक इंसान जो आवाज़ ॿिया जिस्म जी साख़्त ये 50 माण्हू वेठा आहिनि सभिनी खे साम्हूं निहारियो कंहिंजी बि शक्ल कंहिंसां कान मिले कल इंसान अल्लाह से इंसान के केड़े नमूने से पैदा करो ऐ फकत इंसान जे पैदाइश जो मकसद अल्लमल कुरान कुरान दो बी न बन्नी दस न नौकरी दस का भी काम कुरान पढ़ने कुरान से ताल्लुक हो कुरान से ताल्लुक न होंदे तुझी दिल बीमार रहंदा तो हजारे डॉक्टर तबीब वठिया उन तबीबन जो को भी तुझी दिल ते असर ही कोन थींदो न दवा जो असर थींदो न टिक्की जो असर थींदो हजारों थैलियूं हणाइस को भी असर कोन थींदो कुरान पढ़ने तुझी दिल आबाद थी वेंदी जेस ताईं जिंदगी रहंदी तुझी दिल कुरान से आबाद हुंदी कुरान पढ़ंदे तुझी क़यामत जी सिफारिश कर कबर में पहुंचदे कुरान सिफारिश ला पहुंची वेंदी मां तबारकल ज़ी बियदिल मुल्क आया या अल्लाह इन सजी रात के पढ़ियो रात जो पढ़े पे तबारकल ज़ी बियदिल मुल्क सूरह मुल्क पढ़ी पे सुमे या अल्लाह मां सूरह वाक़िया आया सूरह वाक़िया मां इन समोसा सजी जिंदगी पढ़ियो रात जो पढ़ी करे सुमे पियो सूरह वाक़िया जी सिफारिश इन बाने जे हक में कबूल थी वेंदी सूरह मुल्क जी सिफारिश इन बाने जे हक में कबूल थी वेंदी बिनी सूरतों उन जी सिफारिश बाने जे हक में कबूल थी वेंदी टिनी सवालन का सा बची वेंदा सुभान अल्लाह कुरान से ताल्लुक रखो कुरान वाले से ताल्लुक इंशाल्लाह खीर जे करे पीणो आहे न त खीर जी लोटे जी भी हिफ़ाज़त कर लोटे जी हिफ़ाज़त न करे खीर ॿीहर तो नहीं जाए खीर वठो के ॾियो लोटो अॼु तूं पंहिंजो कोन खणी आयो ही असांजो आहे हिन जो ख़्यालु कर ॿीहर तूं लोटे के ईअं लठुनि सां भञी वापसि ॾींदे त ॿीहर तोखे थांव ॾींदा छा चवंदा बाबा खीर बि बंदि थांव बि बंदि अॼु खां असांखे लोड़ हेॾे न बदमाश तोखे लोटो असां ॾिनोसीं खीर तोखे खणी पैसनि जो लोटो असां तोखे ॾिनोसीं हुनखे भञी भोरा करे वापसि ॾिनई ईअं चवंदा न ये खीर जा लोटा हिन जी हिफ़ाज़त कंदो तव्हांजा बच्चा आबाद ये न लचोनी बनियो से न खीर रुपया के खुदा से खीर जी नेमत का सा के मालूम कर सके उलमा की गाड़ियों में सजो दी न नमाज असा जी जिंदगी में जेका शे जुबान से आई जेका शे आई न के करे असा उन सा मिलिया हो बेचारे आलिम सा न को असा उन सा को ताल्लुक आए अजे एक बे के ॾिठो आहे सुभाणे खरड़ा अचो त चओ त फलाणो मौलवी हेड़ो फलाणो असां पाण खे ॾिसो मां हमेशा चवंदो आहियां मां पाण गंदो आहियां मां पंहिंजी गंदगी में हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह के कंहिं माण्हू पुछो त कंहिं माण्हू चयो त साईं फलाणो वली मोहम्मद हेड़ो वली मोहम्मद हेड़ो वली मोहम्मद हेड़ो हज़रत इमाम ग़ज़ाली चुप करे ॿुधाए तॾहिं हुन माण्हू चयोसि हा न जी वरंदी त ॾियो भला मां बि जेको ॿुधायां तूं ॿुधा हा न जी वरंदी ॾे यार मुंहिंजा आइब मूं में एतिरा आहिनि
पराया आए ॿुधण जो मूंखे टाइम कोन्हे। एॾा मुंह में आइब अची विया आहिनि, एॾियूं मुंह में ग़लतियूं अची वियूं आहिनि जो पराया आइब मूंखे नज़र ई कोन था अचनि। मूंखे रुॻो पंहिंजनि आइबनि में फिक्र आहे। ख़ुदा साईं मुंहिंजी जान छॾाईंदो न कीअं छॾाईंदो। तूं नेकियुनि में मसरूफ़ थी, तोखे पराया आइब नज़र ई न ईंदा। तूं नेकियुनि में मसरूफ़ थी, तोखे पराया आइब सवाब नज़र ई न ईंदा। आंगुर खण के ॾे न, हीअं आंगुर कयोसि त हिकिड़ी आंगुर कंहिंखे आइबदार बनाए ॾे, 4 ऐं 3 आंगुरियूं तोॾे वापसि वरनि या कोन वरनि? हा पोइ तोॾे 3 आंगुरियूं अचनि, मूं ॾे हिकिड़ी मोकिले, मां हिकिड़ी वारो ख़राबु आहियां। तोॾे पाण तूं ॾिन वियो, तो बि 3 आइब, मूं में को बि त हिकिड़ो आहे जो हिकिड़ो थो चइसि, हीअ 3 ॾिसो आंगुरियूं वापसि मूं ॾे अचनि। हा पोइ असां पंहिंजी ज़िंदगी खे सोचूं, सुबुह खां शाम ताईं पंहिंजो हिसाब न करे कयूं। अॼु सुबुह खां शाम ताईं असां छा कयो आहे, बिस्तरे ते वेही करे हिसाब न कयो। सुबुह खां शाम ताईं असांजी गुज़रे थी, हलाल जो कमायोसीं, हराम जो कमायोसीं, ज़ुबान सां कंहिंखे गंद ॻाल्हायोसीं, ज़ुबान सां सुठा ॿोल केतिरा ॿोलियासीं, सुठो ॻाल्हाइण केतिरो थियो, सदका केतिरा थिया, नेकियूं केतिरियूं थियूं, बुछड़ायूं केतिरियूं थियूं। पन्नो खणी करे तूं लिख त तुंहिंजो बुछड़ायूं वधीक आहिनि, नेकियूं। राति जो दुआ घुरी ख़ुदा खां, या अल्लाह अॼु मुंहिंजा गुनाह 50 थी पिया आहिनि, मुंहिंजूं नेकियूं 30 थी पियूं आहिनि, अॼु राति रुको मूंखे छॾ, सुभाणे 50 नेकियूं जूं 30 गुनाह थींदा न कया। गुनाह तो घट थियनि त सवाब तो वधीक हुजे। पोइ सुबुह थिए त बानो महिनत करे गुनाह खां बचण जी कोशिश करे, पर थी वियो आहे। अल्लाह से फरमायो पेशेमान थियो आहे न, चयाओ जे मूं माफ़ कयो। सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी ता फरमान साहबा खे, हिकिड़ो बानो गुनाहगार दुआ पियो घुरे, दुआ घुरंदे घुरंदे अल्लाह साईं खिली पिया। तॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा साहबा खे फरमाइनि, अल्लाह जी ज़ात हिन गुनाहगार ते खिली पई आहे, रहमतुनि जी ज़ाहिर थी पई आहे। चई कीअं रहमत ज़ाहिर थी आहे, अल्लाह कीअं खिली पियो आहे? चई अल्लाह त चए त दुआ त घुरे पियो, एतिरी त हिनखे ख़बर आहे त मुंहिंजो बख़्शण हार मुको आहे, मूं माफ़ कयो। सुभान अल्लाह। मूं वटि को बि लेखा कोन्हे, एतिरो रुगो मूंखे चओ, ज़ुबान में तुंहिंजी काॾे वञे, मूंखे काई परवाह कोन्हे। अल्लाह जा नबी ता फरमाए, हिकिड़ो माण्हू ॾाची ते सवार आहे, पाणी में हुन सां गॾु आहे, खाधो पीतो बि हुन सां गॾु आहे। हिकिड़ो बयाबान जंगलात इलाइक़ो आयो, जिते इंसाननि जी काई आबादी कान हुई। उते ॾाची खे बीहारे हुशाए करे पाण हिकिड़े वण जे हेठां सुम्हे थो। थोरी देरि खां पोइ अखि लॻी वई, हिनखे निंड अची वई। कलाक खां पोइ निंड खां जाॻियो, ॾिसे थो ॾाची बि कोन्हे, सामान बि हुन ते, पाणी बि हुन ते, मानी बि हुन ते। वीचारो डोड़े डोड़े बयाबान इलाइक़े में थकिजी पियो, पेशेमान थी करे वरी वण जे हेठो अची किरियो त हाणे मुंहिंजो मौत हिते ईंदो, ॿियो छा ईंदो? पाणी बि हुन ॾाची जे बोरे में रहिजी वियो, खाधो पीतो बि हुन में रहिजी वियो। ॾाची चोर ऐं धाड़ियुनि बयाबान काए विया, मां छा कयां? परेशान थी करे अल्लाह जे नबी फरमायो, वीचारो हथ मथे ते ॾेई करे अची वेही रहियो। वरी हिनखे थोरी अखि लॻी आहे, अखि लॻण खां पोइ ॾिसे थो ॾाची साम्हूं हिनजे सामान समेत बीठी आहे। बेइख्तियार जी ज़ुबान में आवाज निकतो, अल्लाहुम्मा अंत अब्दी अना रब्बुका फग़फिरली। ए अल्लाह तू मुझो बानो है, मां तुझो खुदा है, मूंखे माफ़ कर। अल्लाह से वल्लाहु अलीमुम बिज़ाति सुदूर। मोहम्मद मुस्तफ़ा चयो, अल्लाह से ऐलान कयो त ज़ुबान जी पकड़ कोन कंदो आहियां। बाने जा लफ़्ज़ भले कीअं बि हुजनि, ज़ुबान उनजी सही कीअं बि हुजे, लेकिन दिल में मञे थो त मां बानो आहियां, खुदा खुदा आहे, लेकिन ज़ुबान में चए अल्लाहुम्मा अंत अब्दी, तू मुझो बानो, मां तुझो खुदा है। अल्लाह से फरमायो माफ़ कर। मां माफ़ी जे लाइ तयार आहियां। 80 साल जी तुंहिंजी ज़िंदगी थी आहे, कोई परवाह कोन्हे, मां तयार वेठो आहियां। मां कॾहिं ऐलान कयो आहे त तुंहिंजे लाइ माफ़ी कोन्हे? जेसिताईं निर्घट ते साह नथो अचे, बाना तोखे माफ़ी आहे। हली करे आ, रोअण नथो अचे त पुछड़ो मूं कर, हली करे आ त मूं ख़ुदा तोखे माफ़ कयो। मां तयार आहियां, मां तयार वेठो आहियां, तूं अचण जे लाइ तयार हो। अम्मा न को अचण जे लाइ तयार आहे, न को अधी अचण जे लाइ तयार आहे, न घर में को नमाज आहे, न घर में को दीन आहे, कोई अचण जे। मां ख़ुदा तयार आहियां, ही सुतो पियो आहे, गुनहगार सुतो पियो आहे, मां बेपरवाह तयार हो पियो आहियां। हारून रशीद बगदाद खां गुज़रियो, बालूल फ़कीर वेठो बाज़ार में वेठो। हारून रशीद पुछा के बालूल बाज़ार में वेठो, जी माण्हुनि खे चवां पियो त हलो ख़ुदा ॾे, मञे नथो। दुकान खोलिया वेठा आहिनि, हया अल सलाह हया अल फलाह जा आवाज़ ॿुधनि, दुकान पंहिंजा बंदि कोन था कनि। माण्हुनि खे चवां पियो त हलो ख़ुदा सां हली मिलो, माण्हू मिलनि कोन था, छा कयां मां?
बटे ॾींहं गुज़रिया त हारून रशीद बगदाद जे कब्रिस्तान में गुज़रे त ॾिसो बालूर उते वेठो चए बालूर हिते वेठो आहीं कल बाज़ार में वेठो आहीं अॼु हिते चई बाज़ार में वेठोसि माण्हुनि खे चवां पियो त ख़ुदा तयारु आहे तव्हां हलो अॼु कब्रिस्तान में वेठो बाना तयारु आहिनि अलाह मञे कोन थो मां छा कयां अॼु ख़ुदा कोन थो मञे कल हिननि कोन मञी हाणे मां कयां छा ज़िंदगी में पाण खे तब्दील कयो मुंहिंजा दोस्तो इंशाल्लाह अॼु खां पंहिंजी तब्दीली कयो डरी डरी इंशाल्लाह कोन पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणियो नाराज़ न तुझे हिकिड़ी ॻाल्हि कयां थो हेॾी उमिरि गुज़री वई ॾाढी छा लाइ तव्हां पूरो छो था कटियो ॾाढी खे पोइ छो न वॾी उमिरि जो माण्हू खां नौजवान खां कावड़ लॻी वई न तव्हांजी तव्हां ॾाढी रखो त घर में नमाज़ पढ़ंदा तव्हां गुलाम थियो त ॾिसो घर कीअं कोन नमाज़ पढ़ो असां पाण में फेरो लॻो पियो वॾो फेरो असां में तूं ॿुधी वियासीं उते चयासीं कीअं दड़का बि कीअं तोखे बि चई ओ माई बि तोखे बि चई हाणे हिक ॿिए खे ॾुहारे करे मरी वियासीं अमली ज़िंदगी में पंहिंजे पंहिंजे पेर रखो अंदरि ऐं जॾहिं क़बर में पहुचंदासीं अल्लाह जा नबी अची साम्हूं पहुचंदा साम्हूं फरिश्ता चवंदा मां तक़ूर ॾे हाके हाज़िर रजो हिन माण्हू खे तूं सुञाणे त मैयत खे चवंदा मैयत चवंदो ला तो को हाय नफ़्सी मूंखे ख़बर ई कान्हे अल्लाह जा नबी पंहिंजो चेहरो फेराईंदा ॾाढ़ी चेहरे में हूंदी अल्लाह जा नबी सुञाणंदा नहीं मुंहिंजो ऐं अल्लाह से उन मोमिन खे तौफ़ीक़ ॾींदो चवंदो त हाज़ा मोहम्मद इहो त मोहम्मद आहे जंहिं ते मूं कलमो पढ़ियो इहो त मोहम्मद आहे जंहिंजे करे वार चार रखियासीं इन जी सुन्नत सम्झी रखूं पिया मतो हिन जे करे त ढकियोसीं शराफ़त जी ज़िंदगी हिन मोहम्मद जे करे त गुज़ारूं क़ुरान जी ज़िंदगी हिन मोहम्मद जे करे गुज़ारूं पिया असीं त भाकुर पा मैयत खे मोहम्मद मुस्तफ़ा भाकुर पाईंदा जन्नत जी दरी खुली वेंदी क़यामत ताईं उते हूंदो हिकिड़ी हूर अंदरि दाख़िल थींदी जंहिंजे हथ में कच्चे धागे सां पिरोल हिकिड़ो हार हूंदो उनखे छिकींदा वो मैयत हेॾो छिकींदो माई वो हूर होॾो छिकींदी दाणा टुटी पवंदा प्यार ऐं मोहब्बत जे अंदाज़ मैदान में दाणा पा पियो न सुई सां धागे में थोड़ी देर गुज़रंदी त ऐलान थींदो उतो क़बरनि वारा क़यामत क़ाइम थी हेॾी देर गुज़रंदी क़बर में फासिक गुनाहगार खे क़बर में रखियो वेंदो जहन्नम जी दरी खोलंदी एॾा सुबुह हवाऊं पियूं गंदियूं ईंदियूं बदबूदार हवाऊं ईंदियूं नफ़्सी नफ़्सी जे आलम में हूंदो बाहि बि अंदरि हूंदा बिच्छू बि अंदरि हूंदा नांग बि अंदरि हूंदा नांग जे जेके गिचूं आहिनि उहे बि तव्हांजे बुख़्ती उठ खां बि वॾियूं बिच्छू जेके उन टंगूं आहिनि तव्हांजे उठनि खां बि वॾियूं हेॾा नांग बिच्छू ऐं बाहि खॾ में ॿारी वेंदी जंहिंमें क़यामत ताईं बि चवंदो त कॾहिं क़यामत ॿाहिरि निकिरो हेड़ो जहान असांजो थींदो हुते असां हिन ज़िंदगी की आरजी ज़िंदगी ऐं दाइमी ज़िंदगी समझी करे वेही रहियासीं अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह से सभिनी जी सलाह जेसिताईं माण्हू चयो आहे न तेसिताईं माण्हू अल्लाह अल्लाह करे वॾाई न करे न आलिम खे वॾाई जुगाई थी न क़ुरान वारे खे वॾाई जुगाई थी न ॿिए कंहिंखे वॾाई कॾहिं बि ज़ुबान सां न करे अल्लाह खे पसंदि ई करे छो त ख़ुदा जी चादर आहे इन चादर वॾाई जी में केरु हथ न विझे कॾहिं कॾहिं घरनि में अल्लाह जे नबी फरमाए इहा बीमारी औरतुनि में वधीक औरतूं घर में हिक ॿिए खे ताना ऐं मेणा ॾींदियूं वो नतीजो अहिड़ो निकिरंदो घर तुंहिंजो तबाह थी वेंदो हुनजो घर सुरो थींदो तंहिंजे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतुनि खे ख़ासि हुकुम फरमाए वलो फिरसन शातल जेकर बकरी जो खुर में वीचारी पाड़े में तुंहिंजे लाइ खणी अचे न हदियो तब तूं क़बूल कजां ईअं न चइजां तव्हां खां असां सुठो था खाऊं न चइजांसि अल्लाह से नाराज़ थी वेंदी नंढड़ो हदियो खणी अचे पाड़े में वीचारी जेको पचायो आहे मिस्कीन हाल सां तोखे खाराए पई बसरो चशम उनके कबूल कर औरत के खुदा जे नबी हुकुम नो कदरे में वॾाई न कजां तू हुन में तब्दील थी वेंदे हू तो में तब्दील थी वेंदे ये अखलाक है ना अल्लाह जे नबी से घर जे अंदर फ्रूट खाओ छलकेदार फ्रूट है मिस्कीन जे घर जे तरफ फ्रूट न उछलायो न चलता सुभान अल्लाह नारंगी खादी है केला तवा खादा है उन जा छलका गरीब जे मिस्कीन जे घर में न उछलायो उन जे घर जे तरफ न उछलायो सुबह जो मिस्कीन जे बाहर निकरंदा तुझे बारे में चना अब्दुल गफ्फार जे बच्चन अज रात फ्रूट खादा है केला खादा नारंगियूं खादा असां के करे नसीब कोन थियो ए दुख थींदो उन बच्चन के मबादा खुदा जी दावत के खुदा जे गज़ब के तू दावत न दे कदे तुझो हाल को उन जेड़ो न थी
अल्लाहु अकबर तंहिंजे करे अल्लाह जो नबी फरमायो घर में का सब्जी चाढ़ियो घर में का शइ चाढ़ियो सुठी शइ आहे शोरबो उनजो ज्यादा कयो तव्हां त मिस्कीन जे घरनि में बि ॾियो तव्हां त तव्हांजी तहाफ़ो तोहफ़ा ॾियो तव्हां त तव्हांजी पाण में मोहबत वधो सुभान अल्लाह सुभान अल्लाह फितरत फसाद न कयो एक ॿिए खे तान ज़नी न कयो तान ज़नी जो अहिड़ो हाल आहे त ॿाहिरि पाण में कोन ज़ालुनि जे करे हिन ज़ालुनि ॿाहिरनि खे पाण में विढ़ाए छॾिया सच ॻाल्हि भाउ जे पेरनि में जेकर तुंहिंजो पटको वियो न तुंहिंजी इज़त अञा वधंदी मन तवाज़ अल्लाह रफ़अहु अल्लाह तूं आजिज़ी कंदे अल्लाह तोखे बुलंद कयो सुभान अल्लाह काने का आइबो भाइरनि जे दरनि ते वञो भेण जे दर ते वञे माउ पीउ जे दरनि ते वञो उनखां माफ़ी वठो अल्लाह जे नबी फरमायो दुनिया में सभ खां मथे शइ ईमान खां बाद में जेकर आहे तो माफ़ी आहे सुभान अल्लाह माफ़ हिक ॿिए खे कयो ईमान खां बाद में दर्जो तव्हांजे माफ़ी जो पंहिंजनि बच्चनि खे क़ुर पढ़ायो जेतिरी देर वेठासीं अल्लाह से वेहण खे क़बूल फरमाए आमीन अल्हम्दुलिल्लाह बच्चन कुरान मजीद पूरो कयो ॼाणे उन जी खुशी में